सिंध टीवी नेटवर्क तरफां जेकाबाबाद के ब्यूरो चीफ अजहर गुल सर्की की याद में कराची में ताज़ियती मेड़ाको कोठाइण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध टीवी नेटवर्क की इंतज़ामी कमेटी के चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर की सदारत हेठ गॾिजाणी ते कमेटी की गॾिजाणी दौरान जेकाबाबाद के ब्यूरो चीफ अजहर गुल सर्की के ओचिते लाॾाणे ते अफ़सोस जो इज़हार किया वियो। सिंध टीवी नेटवर्क के चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर जो चवणु आहे त अजहर गुल सर्की की याद में कराची में ताज़ियती मेड़ाको कोठायो वेंदो। सिंध टीवी नेटवर्क तरफां जेकाबाबाद के ब्यूरो चीफ अजहर गुल सर्की की याद में कराची में ताज़ियती मेड़ाको कोठाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध टीवी नेटवर्क की इंतज़ामी कमेटी के चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर की सदारत हेठ गॾिजाणी थिए। इन हवाले से असां ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ सखर के ब्यूरो चीफ शौकत नूडारी से। शौकत अपडेट कजो इन हवाले से ही जेका जो कमेटी जो गॾिजाणी थी आहे छा चवणो इन हवाले से? जी मिदा जीअं त अजहर गुल सर्की जेकाबाबाद रीजन जो ब्यूरो चीफ हुयो ऐं पंहिंजे साह जे सॻे जी तंद टुटण ताईं हू इन इदारे सां लाॻापियल रहे। इन सिलसिले में अॼु उनजो टीजो हुयो ऐं इन टीजे में सिंध टीवी नेटवर्क के चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब उन में पहुतो ऐं उन सां गॾोगॾु सिंध टीवी जा जेके ब्यूरो चीफ आहे जंहिंमें मीरपुर ख़ास जो ब्यूरो चीफ नज़ीर पवर, हैदराबाद जो ब्यूरो चीफ जफर हिकिड़ो, पंहिंजो लाड़काणे जो ब्यूरो चीफ जफर अबड़ो ऐं दादू जो वली चांड जो जेकी ब्यूरो चीफ आहिनि उहे सभु पहुता। पोइ उन सिलसिले में हिकिड़ो फ़ैसिलो कयो वियो त पंहिंजे इदारे में 20 सालनि ताईं कमु कंदड़ अजहर गुल सर्कीअ खे जे शान में हिकिड़ो मेड़ाको कोठायो वञे जंहिंमें उनखे लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी वञे, जंहिंमें उनखे ख़राज तहसीन पेश कयो वञे। पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त इहो कराचीअ में थिए त जीअं उनखे बाक़ाइदा हिकिड़ी पवीराई मिले ऐं पंहिंजे रिपोर्टर खे उनजी डेडिकेशन, उनजो मान सम्मान, उनजी इज़त, उनजी प्राउडनेस खे माण्हुनि ताईं पहुचाइण जे लाइ उनजे कम कारकर्दगी ऐं प्रोफाइल खे आम माण्हुनि ताईं पहुचाइण जे लाइ फ़ैसिलो कयो वियो त कराचीअ में जेको आहे उन ते ताज़ियती मेड़ाको कोठायो वेंदो। उन में कराची खां वठी मुंहिंजे पूरी सिंध जे हर जेको आहे पंहिंजो दानिश्वर, सहाफ़ी, राइटर या ख़ुदि जेकाबाबाद मां जीअं हुनजे ख़िदमतुनि ते रोशनी विझिजे ऐं उनजे कम खे मंज़रियाम ते आणिजे ऐं उन खां सवाइ इदारे जी हुन सां कमिटमेंट कीअं रही, हुनजी कहिड़ी रही। ऐं जॾहिं डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिबु पहुतो त इहा हिकिड़ी ईअं सम्झो त मुसरत भरी ॻाल्हि हुई त दुख में शिरकत करण जे लाइ पंहिंजे ब्यूरो चीफ जे ईअं सम्झो त ताज़ियत मेड़ाके में इहो हिकिड़ो पहिरियों मिसाल त इन शइ खे एप्रिशिएट कयो वियो त इन ई पोइ सभु फ़ैसिलो कयो वियो त ईंदड़ हफ़्ते में कराचीअ में इहो ताज़ियती मेड़ाको अजहर गुल सर्कीअ खे ख़राज तहसीन पेश करण जे लाइ कयो। ठीकु आहे शौकत, वॾी महिरबानी अव्हां जी।